सभी के प्रणाम। मनोकलाक सत्संग निवेदन सत्संग में वही वेहे जो मनोकलाक वेही सके के भी शारीरिक या मानसिक परेशानी हुए तो भले बाहर हली वने। बेचैनी कंहिंजे भी हृदय में हुए तो न वेहे। इन करे तो चवा वो वाइब्रेशन सही न कंदो और जहाँ ॿिए खे भी डिस्टर्ब थी दो दिल से बाहर हली वने। जैसे भी काई मानसिक या शारीरिक तकलीफ़ हुए तो वही बाहर वेही रहे वो बुद्धि भी न सघंदो ऐं शांति बनाए करे एक गुरबाणी जो गीत चई वरी उन खां पोइ उनजो सत्संग। गुरु जैसा नहीं को देव, गुरु जैसा नहीं को देव, जिस मस्तक भागे सुलागा सेव, जिस मस्तक भागे सुलागा सेव। सतगुरु मेरा बेमोहताज, सतगुरु मेरा सच्चा साज, सतगुरु मेरा सब सुख दाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, जिस मस्तक भागे सुलागा सेव। सतगुरु मेरा सर्वप्रत पाले, सतगुरु मेरा मार जिवाले, सतगुरु मेरे की वडियाई प्रगट भई है सबने ठाई, प्रगट भई है सबने ठाई, प्रगट भई है सबने ठाई, जिस मस्तक भागे सुलागा सेव। सतगुरु मेरा तारण ताण, सतगुरु मेरा धरती बाण, सतगुरु मेरे कंबल जाया, प्रगट मार्ग जिने कर दिखलाया, प्रगट मार्ग जिने कर दिखलाया, प्रगट मार्ग जिने कर दिखलाया, जिस मस्तक भागे सुलागा सेव। जिन गुरु सेविया तिन दुख न सतापै, जिन गुरु सेविया तिन भव न व्यापै,
सोधे सिमरत वेद पार ब्रह्म गुरु नहीं भेद पार ब्रह्म गुरु नहीं भेद पार ब्रह्म गुरु नहीं भेद जिस मस्तक भाग सुलागा से जिस मस्तक भाग सुलागा से गुरु जैसा नहीं तो देव गुरु जैसा सत्य गुरु गुरबाणी गुरु नानक सतगुरु जे मथों ये गीत वाकई धरती ते टिन प्रकारन जा अवतार थींदा आहिनि। हिकु थींदो आहे नित्य अवतार, हिकु थींदो आहे निमित्त अवतार, हिकु थींदो आहे निज अवतार। निमित्त अवतार निमित्त सां ईंदो आहे, जंहिंखे चयो वञे कृष्ण ऐं राम। राम अंश अवतार, कृष्ण पूर्ण अवतार। राम अंश अवतार, कृष्ण पूर्ण अवतार। ये आया निमित्त को। रावण आयो, कंस आयो, निमित्त आया। एक है नित्य अवतार। नित्य अवतार उनके चइबो जंहिंजी बिज खोटी कॾहिं भी न थींदी आहे आदि खां वठी। जेको गुरु नानक ई चयो आहे आदि गुर ए निमः, आदि गुर ए नमः, जुगाद गुर ए नमः, सतगुर ए नमः, गुरुदेव ए नमः। इन जो अर्थ आहे जॾहिं जुग न ठहिया तॾहिं भी सतगुरु खे प्रणाम आहे। जुग ठहिया उनखे प्रणाम आहे। हाणे वर्तमान में उनखे ही प्रणाम आहे, अॻिते भी उनखे ही प्रणाम आहे। ॿियो कोई भी कान्हे जेको असांखे परमात्मा जी ॼाण ॾेई सघे। ध्यान सां ॿुधजो। पंहिंजे मन मथे ते तूं केॾी बि खोज कर, न थींदी कुझु बि करे ॾे। अरे जॾहिं नंढी स्कूल पढ़ूं था उनजे लाइ बि शिक्षक रखियो थो वञे। ईअं माण्हू किताब पढ़ी करे पास थी सघंदो छा? शिक्षक खपंदो आहे। जॾहिं उन ज्ञान जे लाइ जेको ज्ञान शास्त्र ज्ञान आहे, इनखे चवंदा आहिनि इल्म जो अकुल। अकुल टे थींदा आहिनि, हिकु इल्म, हिकु इलाही, हिकु इताई। त इल्म जे अकुल लाइ बि गुरु खपे। इल्म चइबो आहे पढ़ाई लिखाई। जेकी पढ़ाई लिखाई माण्हू केतिरो बि पढ़े अहंकार वधंदो वेंदुसि। जेतिरो जेतिरो इल्म वधंदो वेंदुसि अहंकार वधंदो वेंदुसि। वरी हिकिड़ो अकुल आहे इलाही। इलाही यानी अल्लाह, परमात्मा, भगवान। इन जो अकुल, इन जे अकुल में वरी ॿिया अकुल कढणा पवंदा आहिनि। कोई भी ज्ञान तुंहिंजे अंदर में हूंदे वो गुरु कढाईंदी। ये शास्त्रीय ज्ञान या कुछ भी न। ज्ञान जंहिंखे ज्ञान चइजे पंहिंजो, पंहिंजो सभिनि जो, इनखे चवंदा आहिनि पोइ निज अवतार। निज अवतार यानी कि पंहिंजो स्वयं जो निजता।
निजता अवतार उनके चवंदा जंहिं पंहिंजे अंदर के ॼातो, जंहिं पंहिंजे अंदर के ॼातो उहो ही परमात्मा के ॼाणींदो। गुरु नानक हुजे, कृष्ण हुजे, राम हुजे या बुद्ध हुजे, महावीर हुजे या सदनो सैनो केतिरा संतनि जा मां नाला खणा, जंहिं कोई ॿाहिरि परमात्मा के न ॾिठो, पंहिंजे अंदर में परमात्मा कोई व्यक्ति ना है, वो हिते कुछ समष्टि आहे। समष्टि यानी सब पहिरियों कोई भी उन खां खाली ना है। और तहां समझंदा आहियो भगवान कोई ॿाहिरि कोई तीर्थ ते कंहिं मंदिर में कंहिं टिकाणे में, जेसि ताईं तूं न सम्झी थी ॻाल्हि तूं ईअं ॿाहिरि भटकंदी भटकंदी। ॾिसजांइ जॾहिं बि जेको आयो आहे गुरु नानक जी वाणी गुरु ग्रंथ साहिब में अथव, अंदर बसे न बाहर जाए, अंदर बसे वो सदाई थी। कियां तू चाहे सुम्ही पई, चाहे सपने में हुजी वो आए, चाहे सुखोपत में हुजी वो आए, चाहे तुरिया में हुजी। चार अवस्थाऊं थींदियूं आहिनि। हे जेको तव्हां वेठा आहियो जागृत में उहो आहे, वरी तव्हां सुम्हंदव तव्हांखे सपना राति जो हर हिकु इंसान खे 10 खां 12 ताईं सपना ईंदा आहिनि, हर इंसान खे। इहो बिल्कुलु वैज्ञानिक तरीक़ो आहे। वैज्ञानिकनि निंड हर माण्हूअ जी ख़रीद करे उन जो प्रयोग करे ॾिठो, हर हिकु माण्हूअ खे 10 खां 12 ताईं सपना ईंदा आहिनि सॼी राति में। मथां ईअं सोचो त मूंखे न ईंदा आहिनि, ईंदा आहिनि सभिनी खे। उन में बि आहे, छो जो उथंदो आहे माण्हू चवंदो आहे मां हीउ सपनो ॾिठो, त कंहिं ॾिठो? तूं त सुम्ही पई, कंहिं ॾिठो? ॼाण वारो ॾिसे थो। वरी हिकु अवस्था ईंदी आहे जंहिंमें चवंदा आहिनि सुषुप्ति, यानी गहरी निंड। गहरी निंड जी बि माण्हूअ खे ख़बर पवंदी आहे, उथंदो आहे अॼु मूंखे ॾाढी सुठी निंड आई। अरे कंहिंखे ख़बर पई? तूं त सुम्ही पई। उनखे बि ॼाण वारो तुंहिंजे अंदरि आहे। वरी जेॾीमहिल माण्हू सुषुप्ति ऐं सुपने खां ऐं जागृत खां बि परे पहुचंदो आहे, जंहिंखे चवंदा आहिनि तुरिया, उनखे बि ॼाण वारो तोसां साण आहे, जंहिंखे चइबो आहे साक्षी। इहो ई परमात्मा आहे, ॼाणण वारनि ॼातो। जेको साईं टेऊंराम जन जो गीत ईंदो आहे, साखीअ जो दीदार कर मन, साखीअ जो दीदार, दिल जे कोकीअ अंदर अथई, साखी सिरजणहार कर मन, साखीअ जो दीदार। वो कीअं कर? ख्याल दुनिया जा, इहो वरी ध्यान, ख्याल दुनिया जा हड़ई मिटाए, ख्याल दुनिया जा हड़ई मिटाए, अंदर ॾिस तूं झाती पाए, मालूम थींदी पंहिंजो पाणे, उन चेतन जो चिमकार कर मन, साखीअ जो दीदार। साखी तो साण सदाई, साखी तो साण सदाई, पल न परे थे तो खां जाई। पल न करे चवां थो वो आहे त तूं आहीं, तूं हिकु लहर आहे। सागर में ही लहर ठहंदी आहे, सागर में ही कीड़ा कंदी आहे, सागर में ही लय थींदी आहे। लहर हुजे चाहे न हुजे, सागर हूंदो ई हूंदो आहे। परमात्मा आहे ई आहे, तूं हुज चाहे न हुज, उहो हिकु आहे सभिनि जो। तुंहिंजो शरीर वेंदो,
वो परमात्मा न वेंदो, वो साक्षी न वेंदो, वो हिक आहे जो गुरु नानक चयो आहे एक ओंकार हिक, वो सभिनि जो प्रकाश आहे, वो हिक आहे। माण्हू मरी वेंदो, वो न मरंदो, वो न मरंदो। 14.5 अरब माण्हू वो सभिनि जे अंदरि आहे। माण्हू मरंदो जीअं लाइट सभिनि में आहे, फ्रिज में भी आहे, ट्रेन में भी लाइट हले, कार में हले, लट्टू हे ट्यूबलाइटियूं हे सभु त लाइट ते हलनि था, सिगड़ियूं बिगड़ियूं सभु त लाइट ते हलनि। सिगड़ी टुटी पए, कुछ भी थी वञे, पंखो ख़राब थी वञे, लाइट मथां पंहिंजी हूंदी ई हूंदी आहे। तीअं ई परमात्मा आहे। तव्हां परमात्मा खे कंहिं पत्थरनि में, कंहिं हिन में, कंहिं हुन में, हाणे हिन में परमात्मा आहे। पत्थर पूॼण, माण्हू पाण पत्थर थो थी वञे। मां इन करे चवंदुमि जेके ॾिसंदा आहिनि पूॼाऊं कंदा आहिनि, घर में पंहिंजी माउ पंहिंजी ज़ाल खे मारींदा आहिनि, जंहिंमें परमात्मा साक्षात वेठो उनखे मारींदा आहिनि। न सम्झो अथऊं, न सम्झो अथऊं। केॾा बि तीर्थ पाठ कर, विर्त कर, नेम कर, चाहे दान कर, जेसिताईं उनखे न सम्झो थी ग़लति ई ग़लति कंदे, छो जो तूं आहीं ग़लति। जेसिताईं उनखे न सम्झो, उहो तोसां मां ईअं नथो चवां मासां, तोसां पूरो जो पूरो जेतिरो कृष्ण राम बुद्ध महावीर में हिक रती बि जेतिरो मां में ओतिरो जो ओतिरो तो में हिक रती घटि कान्हे का। हिक रती मतां ईअं सोचें मां कुछ दी ऐं हीन आहियां, तूं भी पूरो जो पूरो तो में चेतन परमात्मा है। सभिनी में स्त्री हुजे ॿार हुजे, उन खां सवाइ काई जगह ही कान्हे जॾहिं तूं ईअं ॼाणींदे मां जीवन सुधरी वेंदे। कंहिंसां कूड़ कंदे, कंहिंसां घृणा कंदे, भॻवान सां घृणा कंदे, माण्हू घृणा कर, भाउ सां घृणा करे वेठा, मित्रनि सां घृणा, वैर, झगड़ो था कनि, ठगी। हे जेके संतन महापुरुषनि जिन ॼातो आहे, कॾहिं कूड़ न निकिरंदुसि उन वात मां। कॾहिं उन्हनि ॼातो, तव्हां न ॼातो आहे, बसि ॻाल्हि एतिरी आहे। ॻाल्हि सिर्फ़ु एतिरी आहे, हुननि ॼातो तो न ॼातो आहे, बसि ॿियो कुझु बि कान्हे। ऐं ॼाणींदे बि किथे, पंहिंजे अंदरि मां ॼाणींदे। ऐं हर कंहिंखे पंहिंजी अनुभूति पाण करणी आहे, कोई न कंदी। बसि तव्हां सम्झंदा आहियो बसि असां पेरे पई करे असां दया वटि अचूं। हिकिड़ो भाई हूंदो, बसि ईअं पेरे पवंदो, पोइ हली वञे, चवंदो बसि पेरे पऊं था न, हिन खां वधीक तव्हांजी आशीर्वाद थी वई, सभु थी वियो, बसि बाक़ी छा आहे। अरे मां चयोमांसि हाणे पेरे तूं पई थो वञी पियो, सभु थी वियो, पोइ दुकान ते बि न वञ। चई न उहो त वेंदुमि, पैसा कमाइण जे लाइ पाण उहो वेंदुमि। मां पेरे पई थो वञी त पोइ त पैसा बि पाण ई अची वेंदा। चई न न उहो मां पाण वेंदुमि। हे बेईमानी ॾिस, मां हिते पेरे पई करे भॻवान जे लाइ बसि पेरे पई करे हली वियुमि, आशीर्वाद बसि मिली वई। कुझु न थींदी, ॼाणो थी तोखे पाण खे ॼाण। इन में तोखे श्रम करणो पवंदो। श्रम कोई शीर्षासन न आहे करणो। हूअं तव्हां श्रम केॾो था कयो, के माला खणी करे राम राम था जपनि। मां ॾिसंदा आहियूं माला एॾी फेरी अथऊं, के वरी लिखंदा आहिनि राम खे, करोड़े भेरा राम खे लिखियो अथऊं। उन सां मां हे जेके बि तव्हां ॻाल्हियूं चवां थो, हे प्रैक्टिकल प्रयोग कयल, हीअं शास्त्रनि मात्रनि में न आहे लिखियलु। उन्हनि खे वञी जंहिंजी ख़बर पवंदी आहे भई हे हीअं कंदो आहे, त ख़ासि करे मिलण जी कोशिशि कंदो आहियां मां वञी उन सां वेही करे थोरो ॿुधांसि, त ख़बर पइजी वेंदी त हीउ छा थो ॻाल्हाए। पोइ वेही करे ॾिसंदासीं टके जो बि ॿोध खुलियल न। ॿोध हुनखे चइबो आहे जेको पंहिंजे अंदरां कढे निकिरेसि, जो बोले सो हरी कथा।
जेको सलोक कंदो आहे दया जो, सोए सो सिन में जागे हरिनाम, जो बोले सो हरी कथा। जेॾी महिल बि ॻाल्हाए कथा थी वञे, छो जो अंदरों उनजे उहा वेद निकिरे थो, निकिरंदो सभिनी मां निकिरंदो। तव्हां मथां पाण खे दीन, पर तव्हां सॼी वृत्ति तव्हां अलाए छा छा था सोचो पिया। तूं पंहिंजे अंदर में, मां ईअं नथो चवां काॾे तूं वञ, काॾे बि न वञ, घर हुज, दुकान हलाए, कंहिंखे न छॾ, न पैसनि खे छॾ, न घर खे छॾ, न दुकान खे छॾ। मां कोई कुझु बि छॾण जे लाइ त चवंदोमांइ, हे परमात्मा ठाहियो आहे, जगत ठाहियो आहे परमात्मा पाण, हे आहे परमात्मा। मथां हिनखे तव्हां संसार तव्हांजे मन में आहे, ॿाहिरि जीअं मन जी दृष्टिअ सां तूं मटे ॾिसंदे, ब्रह्म जी दृष्टिअ सां तो ब्रह्म नजर ईंदे, जीअं मन जी दृष्टि सां ॾिसंदे संसार, संसार ऐं परमात्मा में भेद आहे ई कान। जीअं नृतक ऐं नृत्य में भेद थींदो, जेको नचे थो ऐं नृत्य, भेद थी सघंदो? नृत्य ही नर्तक आहे, संगीत ही संगीतज्ञ, तीअं ही संसार ही परमात्मा है। ये परमात्मा है या सजू पता उनके न समझता। मंदिर अलाए छा छा था कनि। मां खे त ॾिठो आहे हिकिड़े जे घर में एॾा फोटू ऐं एॾो भाव ॾिसां, कलाक त सिर्फ़ु उन हिक हिक खे वेठो भोग लॻाईंदो, मथा टेके। अरे भाई छा थो करी पियो, कि कुछ न के घटाए जी न साईं, कोई रुसी वञे त अरे भगवान एॾा आहिनि छा, एॾा भगवान। वरी रस्तनि ते बि एॾा आहिनि। हिकिड़ो ॼणो मां सां गॾु रहंदो, मां त चवंदो हर हिते बि हर अधु किलोमीटर में कोई न कोई मंदिर हूंदे, पोइ हुते हर घड़ी मथे पे टेके। अरे छा थो करी पियो। वरी मां वरी उन सां वञांसि, वरी मां बि बीठो आहियां, उहो मथो थो टेके, मां बि बीह ॾिसां, मूंखे बि लॻो हिकु मां भॻवानु मूंखां बि पुछां तूं बीठो छो आहीं वरी उनजे मथां, उहो टेके पियो त टेके वञी, तूं छो पियो बीह। मां चयोमांसि यार इहो छा थो करे, चई लॻे त मूंखे बि थो पियो। मां कयां छा थो, पर मूंखे आदत आहे, मुंहिंजो पीउ विझी वियो आहे, मां पिणे त वियो, तोखे इहा आदत विझी वियो आहे। चई यार पोइ हाणे मां तुंहिंजूं ॻाल्हियूं बि ॿुधंदो आहियां, मूंखे लॻंदो आहे कयां त हाणे अॻिते तोसां ई गॾु हलंदोमांइ, पर हाणे मां मथो न टेकींदुसि। मां ठीकु आहे, चङो हल। वियासीं हिकु मंदरु, मां जो मंदरु अचे ई पियो, चयोमांसि होशियारु मंदरु अचे थो। चई हा। हिकिड़ो मंदरु पार कयईं, ॿियो मंदरु पार कयईं, टे ते पेर पटके बीठो। चई मूंखे अलाए छा थो थिए। मां छो? चई मां हुते मथो न टेकियो आहे, मूंखे कुझु थी न वञे, अॻे ई ॿिली लंघी वई आहे, कुझु थी न वञे मूंखे। मां तूं वञो ॾे, हाणे मूंसां न मिलजांइ, मां वञा थो। अहिड़ो अंधविश्वास, एॾा भॻवान जंहिंखे परमात्मा जी ॼाण पवंदी, मां नथो सम्झां किथे बि हीअं कंदो। अरे उहो त चवंदो मुंहिंजे अंदर ई वेठो आहे, उनखे मां आहियां ई उन में, कंहिंखे मां नमस्कार कर आहे उहो ई आहे। सभिनी खे प्रणाम। गुरु नानक जप साहिब पढ़ंदा आहिनि, छा चयो अथई, आदेश तिसे आदेश आद अनिल अनाहत जुग जुग एको वेस। इन जो अर्थ आहे, मां सत्संग में बि चालू करण खां पहिरियों सभिनी खे प्रणाम कयो, तव्हांखे न कयो। सभिनी में अंदरि जेको प्रीतम प्यारो परमात्मा वेठो आहे, मां हुनखे नमस्कार कयो। चाहे बंदि बि कंदुसि सत्संग, इहो ई चवंदुमि आख़िरीअ में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। इहो ई आहे, इहो ई आहे। ऐं तव्हां इन सां घृणा कंदा आहियो, इन में जेको वेठो आहे उन सां घृणा था कयो। माण्हू घरनि में झगड़ा था कनि, ऐं घर में मंदर ठाहे वेठा आहिनि। भाई हाणे मुंहिंजो पंहिंजो ज्ञान आहे, हर को पाण वञी ॼाणे। मां चवंदो आहियां घर में बि मंदर न ठाहे,
घर में मंदिर न, दुकान ते भी मंदिर न, तुझो घर मंदिर आ, तुझो घर बस ये असांजो घर मंदिर आहे। ईअं असांजे घर जा भाती, मुंहिंजी माउ में, उहो मुंहिंजी ज़ाल में, मुंहिंजे पुट पोटे में, उहो इहा कॾहिं ॾिठो थी नरसंदे जेसि ताईं मथरे पत्थर पूॼींदे। स्वामी साहिब जो सलोक दड़को थो ॾे। स्वामी साहिब असांजा सिंधी संत पूरे विश्व में नंबर 1 शास्त्र आहे असांजो। जी गीता आहे, कोई बाइबल आहे, कोई कुरान आहे, कोई धम्मपद आहे, त असांजो सिंधी स्वामीअ जा सलोक आहिनि। छा थो चए? पूजे को पत्थर, पूजे को पत्थर, को यानी हेॾा, हिक ई घर में हेॾा सारा भगवान। पूजे को पत्थर चरिया चेतन खे छॾे। चेतन छा खे चइबो आहे? चेतन यानी तू आहे, सभिनि जे अंदरि उहो चेतन वेठो आहे। इनखे चइबो आहे सत्य चित आनंद। सत्य चेतन ऐं आनंद सभिनि जे अंदरि, उनखे छॾे करे पूजे को पत्थर चरिया चेतन खे छॾे। पूजे को पत्थर जंहिं सभई साधन सिद्ध कया, तंहिंजी कर नज़र स्वामी चर अचर व्यापक अथी विश्व में। विश्व में, विश्व यानी पूरे अस्तित्व में उहो ई व्यापक आहे। जीअं आकाश आहे तीअं सम्झ परमात्मा आहे। सब में जाते काथे उन खां सवाइ कुझु आहे ई न, उहो हिकु आहे। त अलाए छा छा था करे पिया। पोइ ॿोध काॾां खुलंदी, केॾो अंदरि वेंदी। हेॾो वेद चवनि था तमसो मां ज्योतिर्गमे, अस्तो मां सदगमे, मृत्यु मां अमृत गमे। इन जो अर्थ छा आहे? असत से सत्य की ओर, अंधकार से प्रकाश की ओर, मृत्यु से अमृत की ओर। वो तुझे अंदर थी, सत्य तुझे अंदर थी, अमृत तुझे अंदर थी। जेको गुरु नानक चई, अंदर बसे न बाहर जाए, अमृत छोड़ हिते अमृत थी। काहे विको खाए, विको यानी जहर, जहर तो खाए। बाहर तो मथा टेके पियो, बाहर तो करे पियो, हिते थी हिते अंदर। ऐं ईअं न त तुंहिंजे ई अंदरि, सभिनि जे अंदरि। पोइ तुंहिंजो जीवन ॾिस कीअं थो थी वञे, जीवन ई बदिलजी वेंदे। सच मां ईअं नथो चाहियां तूं मूंखे पूॼा, मूंसां कुझु कर। मुंहिंजो जेतिरो मां ओतिरो तव्हां, हर माण्हू हिकु हिकु माण्हू ओतिरो जो ओतिरो। जेतिरो मां चवां मां, चाहे कृष्ण हुजे, चाहे बुद्ध हुजे, चाहे महावीर हुजे, चाहे हाणे हिते हिकिड़ो मां सलोक चवां थो, तव्हां ॿुधो बि आहे। यादि कयो 1970 में बुल्ले शाह जो हिकिड़ो सलोक पूरे हिंदुस्तान शाह, मां सम्झां थो अधु विश्व में जाते बि हूंदा माण्हू हिंदुस्तान जा, उतनि ॿुधो हूंदो। उहो परमात्मा छा आहे हुन चयो बि आहे, तव्हां ॿुधो बि आहे, पर तव्हां पंहिंजी उहा ॻाल्हि सम्झी कान। हुन वीचारे हिकिड़े ई सलोक में चयो। मां हाणे उहो सलोक उहो ई चवां थो जेको चयो आहे। छा? बेशक मस्जिद मंदिर ढा दे, बुल्ले शाह है कहता। बेशक मस्जिद मंदिर तोड़ो, बुल्ले शाह है कहता। पर प्यार भरा दिल किसी का न तोड़ो, जिस दिल में है दिल पर रहता। जिस पलड़े पे तुले मोहब्बत, उसमें चांदी नहीं तोलना, नहीं बोलना बाबा, नहीं बोलना। ॿुधो जेके वेठा आहियो वॾी उमिरि वारा, नंढनि वीचारनि खे त ख़बर ई कान्हे। पूरे हिंदुस्तान में हलियो न हलियो, दिलेरीअ सां
इनके चइजे संत फरीद हुयो बुल्ले शाह। ॿोध खुलियो, पर ॿोध काथां खुलियो? पंहिंजे गुरु शाह इनायत, पंहिंजे गुरुअ में उहा श्रद्धा रखें। मां पहिरें ई तव्हांखे चयोमांव, गुर जैसा नाही को दे। इन करे तो चवां, हिकु धरतीअ ते सतगुरु ई ईंदो आहे जेको इहो ॿुधाईंदो परमात्मा छा आहे, ऐं जेको परमात्मा तोखे छॾे करे ॿुधावई, चए हलिया तोखे मां ॾेखारियां थो, मां चवां तो खॾे में विझंदी, खॾे में विझंदी, चो त हलिया मां ॾेखारियां। तोखां सवाइ अगरि ॿिए कंहिं में ॾेखारींदी त खॾ में पवंदई, चई थो छॾे। पर जेको चवई तूं पंहिंजे अंदर खे ॾिस, करिणो सभिनी खे। मां चयो सतगुरु ताणन ताण, सतगुरु मेरा घर दीवा, सतगुरु मेरे कौम बल जाया, प्रगट मार्ग जिन कर दिखलाया। मार्ग ॾियण वारो सतगुरु आहे, बाक़ी पंहिंजी अनुभूति सभिनी खे पाण करणी आहे। न सोचजांइ काई दया या कृपा, कृपा त वो तो कृपा तो करे रहियो आहे। जीअं बरसाति पए थी तो कोई ईअं थोड़ी आहे त हिकिड़े हंधि पवंदी आहे, हिकु हंधि न पवंदी, सभिनी हंधि पवंदी आहे। पहाड़ ते बि पवंदी आहे, रस्तनि ते बि पवंदी आहे, नदियूं न सभिनी हंधि पवंदी आहे। पर भरजंदो केरु आहे? जेको ख़ाली हूंदो आहे। ख़ाली केरु हूंदो आहे? झील, डबरो, इहे ख़ाली हूंदा आहिनि, भरिजी वेंदा आहिनि। पहाड़ न भरजंदो आहे। पहाड़ छो न भरजंदो आहे? पहाड़ में अकड़, जंहिं माण्हूअ में अकड़, मां हीअं न थींदो। हिते इहो ई अहंकार ई त आहे जेको तोखे उन खां अलॻि थो करे, तुंहिंजे पंहिंजे पाण खां, तुंहिंजे पंहिंजे पाण खां। इहो अहंकार ई तोखे बाधा थी। मां कुझु आहियां, जिथे किथे मां आहियां। अरे अंदरि सोच त सही, तूं आहीं सही, ऐं अहंकार कुझु आहे बि कान्हे, कुझु बि अहंकार कान्हे। मां ॾे ईंदा आहिनि बाबा, चवंदा आहिनि बाबा असांजे अहंकार, मां अहंकार अखियूं ॿूटे ॾिस त सही, आहे सही अहंकार? ॻोल्हे ॾेखारे त मूंखे ॿुधाए, मां लठणांसि। कोई अहंकार आहे ई न। सिर्फ़ु अहंकार उनखे चवंदा आहिनि माण्हूअ जो जेको अंदरि हले थो, या त अतीत या भविष्य। अखियूं ॿूटे करे सघां, तूं वर्तमान में आहे ई न, ऐं वर्तमान में अहंकार हूंदो ई न आहे। वर्तमान में अगरि आहे त सिर्फ़ु हिकु परमात्मा आहे। जे वर्तमान खे ॾिसे, नायमल जे सलोकनि में हिकु सलोक ईंदो आहे, जियो सुपना और पेखना ऐसे जग को जान, इसमें कुछ साचो नहीं, नानक बिन भगवान। हिन जो अर्थ छा आहे? जियो सुपना, जीअं सुपनो ॾिसे थो, सुपनो या त अतीत या भविष्य ॾिसंदे, वर्तमान में सुपनो थींदो ई न आहे। तूं भी या त अतीत में या भविष्य में आहे, वर्तमान में तूं आहे ई कान। जियो सुपना और पेखना, और सुपनो जेॾीमहिल माण्हू ॾिसंदो आहे, कोई वञे हेॾे थोरो बंदि कराए अचेसि, चए थोरो हथ जोड़े करे चएसि थोरो बंदि करे, चए सिर्फ़ु 15 मिनट 10 मिनट। जियो सुपना, सुपने में तव्हां जॾहिं सुपनो ॾिसंदा आहियो, सोचींदा आहियो तव्हां सुपनो था ॾिसो? न, तॾहिं त सुपनो ॾिसो था। तव्हांखे छा आहे? निंड। निंड में तव्हां सुपनो ॾिसंदा आहियो त सुपने में तव्हांखे सच लॻंदो अथव। ऐं माण्हू हरकतूं बि कंदा आहिनि सुपने में, हरकतूं कहिड़ियूं? हिकिड़ो कपिड़े वारो सुपनो ॾिसे पियो, माई आई आहे, चादर थी वठे, उहो कुझु वठे थी, वठेसि पई कपिड़ो, त उहो खईं कैंची ऐं कपिड़ो खणी जेॾीमहिल कटे पियो, त राति जो निंड में पंहिंजी चादर खे कैंची वेई मथां खां ॿध करे छॾी। ज़ाल ॾे छा थो करी पियो? अड़ी चादर खे कटे छॾी, ॿध करे छॾी। हरकतूं बि माण्हू कंदा आहिनि। ओॾी महिल उनखे सत्य भासंदो आहे। जेॾीमहिल सुपिनो ॾिसंदो आहे, ओॾी महिल सत्य लॻंदो आहे। सत्य लॻंदो त धड़कन बि थींदी आहे। हिकिड़ो भाई हुयो, ॿुधाए पियो, चई बाबा मूंखे राति जो अचे शेर डुकायो। अरे पोइ अहिड़ो डुकाई, अहिड़ो डुकाई, शेर खूंखार, मूंखे डुकाई, मां डुकां पियो, पोतों पोतों शेर अॻितां अॻितां, मां जेतिरी मूंखे ताक़त हुई। जेॾीमहिल माण्हूअ खे काई आपदा ईंदी आहे, पोइ माण्हू में ताक़त अची वेंदी आहे।
अची वेंदी आहे पीटी उषा थी वेंदो आहे हू डुकी न सघे पर ॾिठे त मौत आहे कोई पिस्तौल खणी त कंहिंखे डुकाए त पोइ कीअं थो डुके पियो कॾहिं ज़िंदगीअ में न डुकियो मथे डुकियो हलंदो वियो चोटीअ ते वञी पहुतो ॾिठई हेठि खाई साम्हूं शेर ते हाणे छा कयां या हेॾे थो किरां त मरंदुसि हेॾे थो वञा त शेर आहे छा कयां मां पोइ छा थियो चई हीअं आयो शेर ऐं जो चंबो ऐं अखि खुली अड़े ॾिठो त मुंहिंजी घरवारी छाती दर्द उनखे बि शेर सम्झ हलाए चई छातीअ ते हथु वरी मुंहिंजी घरवारी अलाए घरवारे बि ईअं पकड़े सुम्हंदी अलाए भॼी न वञे काॾे चई उनजो हथु हुयो मां हिनखे ई तूं घरवारी सम्झो थी पर जेॾीमहिल माण्हू सपनो ॾिसंदो आहे त सच लॻंदो आहे ऐं हाणे बि इहे जागृत सच थी लॻे अथी सिर्फ़ु परमात्मा ये तव्हां सलोक नाय महल जो ॿुधो हूंदो जीअं सुपना और पेखना ऐसे जग को जान ही सब ही जागृत ऐं हो सुपनो ॿई हिकु थी पर सिर्फ़ अगरि सत्य आहे त परमात्मा जीअं सुपना और पेखना ऐसे जग को जान इसमें कुछ साचो नहीं सपनो ॾिसी करे चवंदो आहे अरे ये तो सपनो हुयो जेॾीमहिल उहो भाई बि उथियो निंड मां उहो निंड मां जंहिंमें जाॻियो ॾिठईं सपनो दिलि त ॾाढी ख़ुशि थी सपनो हुयो न त शेर पियो ॾिसां भले ई घरवारी जो हथु हुयुसि पर ख़ुशि पियो थिए वरी हे जागृत अची वियो इहो बि सपनो थी ये सिर्फ़ मन जो खेल आहे जियो सपना और पेखना ऐसे जग को इसमें कुछ साचो नहीं न हे सच थी न हो सच थी यो राजा जनक करे भी ॾेखारियो राजा जनक सुपने में भिखारी अहिड़ो भिखारी चीथड़ा पतल ज़ाल मुड़ुस भटकन पिया बुख में निंड में ॾिठई असली हैरान थियो एॾी ग़रीबी कपड़ा न चिथड़ा ज़ाल भी बिल्ली लगी पई जंहिंमें अखि खुलियसि ॾिठई अहिड़ी ग़रीबी सुपने में कंगाल राजा थियो हिकु देश जो हिकु राजा ईअं सपने में कंगाल थी वियो जेॾीमहिल उहो वियो पंहिंजे गुरुअ खां वञी अष्टावक्र खां इहा ॻाल्हि पुछई अष्टावक्र चयईंसि पुट न हे सच थी मतां हिनखे वरी सच सम्झी मां राजा आहियां मां हे आहियां सच इहो भी कान्हे सच हो भी कान्हे सच थी त हिकिड़ो साक्षी ॾिसण वारो जेको मां हीउ शब्द चवां पियो छा साखी तो साण सदाई पल न परे ते तो खां जाई साखी साथे जागृत सुपने सुखपत जो वहवार कर मन साखी जो दीदार साखी सब जो ॼाणो आहे साखी सब जो ॼाणो आहे साखीअ खां कुछ छुपियल नाहे हाणे ते तूं कोई भी वहिंवार करे थो माण्हू वहिंवार करे थो सोचे थो त केरु ॾिसे थो अंदर में कुछ ॿाहिरि कुछ ग़लति तो करे जेको तुंहिंजे अंदर थी उन सां ई फल मिलंदी ॿाहिरों माण्हू चवंदा आहिनि असां दान था कयूं पुंज था कयूं भंडारा था कयूं रोटियूं था खारायूं थिए त कुछ कान थो अंदर में अशांति लगी पई आहे हाणे तूं केॾो बि कर अंदर में अहंकार थी और अंदर में चए तो मां तो क्या कुछ न थींदी जब तू सोचींदो केर तो ॾिसे अंदर में कुछ थी ॿाहिरि कुछ थी माण्हू हिकिड़ो महिमान खे ॾिसी करे चएसि पियो अरे अहो भाग्य हमारे दर्शन हुए तुम्हारे जंहिंमहिल भागी पाते अंदर में चई राक्षस काॾां अची वियो तुझे अंदर में घणा राक्षस और ॿाहिरों महिमान खे चए तो अहो भाग्य हमारे बेईमान तो सोचींदो केर तो ॾिसे साखी ॼाणे तो फल उन सां मिलंदे ये चए तो साखी सब जो ॼाणो आहे साखीअ खां कुछ छुपियल नाहे ॾिसण हार सब साखी सब जो
ही देखो सजो संसार कर्म न साखी जो दीदार। को मायूं ॾेराणीअ सां ॻाल्हाईंदियूं, पंहिंजी ॾेराणीअ सां ॻाल्हाईंदियूं, पंहिंजी सेण सां ॻाल्हाईंदियूं, अंदर में कुछ ॿाहिरि में कुछ चएसि थी पई पंहिंजी धीउ खे ॾींदीअ न, मूंखे ॾींदीअ छा? जेको बि कोई दहेज जो सामान हो जे पंहिंजी धीउ खे ॾींदीअ, मूंखे ॾींदीअ छा? अरे अंदर में भेण पंहिंजी धीउ दीदी लॻाए ॾिस पई। छा तुंहिंजी धीउ टीवी ॾिसंदी, तूं अखियूं बंदि करे वेजांइ। तुंहिंजी धीउ गाॾीअ ते घुमंदी, तूं न चढ़जांइ। हे बेईमानी हो ॻाल्हाइण। अंदर में कुछ ॿाहिरां कुछ, एॾी बेईमानी। तूं सोचंदो केरु थो ॾिसे? अरे उहो ॾिसई थो, सभिनी जे अंदरि ॾिसई थो। ऐं हिकु आहे, हाँ तूं ऐं मां पे वहिंवार कंदासीं। मां अंदर में कट आहे मुंहिंजे अंदर में, ऐं तोसां मां ॻाल्हायां थो। तुंहिंजे अंदर वारो बि उहो ई आहे, मुंहिंजे अंदर वारो बि उहो ई आहे। उहो हिकु आहे, उहो सभु ॾिसे थो। माण्हूअ खे दुख कीअं मिलंदो? गुरु नानक जी आख़िरी पौड़ी जेॾी महिल तव्हां जप साहिब पढ़ंदा आहियो, पवन गुरु पाणी पिता माता धरत महत दिवस दाई दुई दाई दाया खेले सगल जगत चङाइयां बुराइयां। सुठो कंदे, सुठो सोचींदे हिते ॾिसई थो, बुरो सोचींदे कंहिंजी निंदा कंदे ॾिसई थो। चङाइयां बुराइयां, वाचे वाचे यानी ॾिसे, वाचे यानी ॾिसे, धर्म यानी परमात्मा। वाचे ॾिसे धर्म परमात्मा हजूर प्रत्यक्ष। पढ़ंदा आहियो तव्हां जप साहिब? चङाइयां बुराइयां वाचे धर्म हजूर कर्मी आपो आपणी के नेड़े के दूर। तुंहिंजा अहिड़ा कर्म जेके तोखे परमात्मा खां परे करे छॾनि, ऐं तुंहिंजा अहिड़ा कर्म परमात्मा जे वेझो करे छॾनि। कर्मी आपो आपणी के नेड़े यानी वेझो, के दूर था करे छॾनि। तूं आहीं सॼो विरधाता पंहिंजे अंदर जो। अंदर में तूं उनखे जॾहिं ॼाणींदे तोखां ख़राबु थींदी न, छो जो चवंदे तूं सभु उहो ई आहे जेको गुरु नानक वरी चईं जप साहिब में, जो तुद भावे साई भली कार, तू सदा सलामत निरंकार। तूं आहीं मां छा आहियां? मुंहिंजे अंदर में बि तूं वेठो। हाणे अहिड़ो अगरि तूं थी वञे, मां चाहियां सभु अची वई, वेद खुली वेंदे अंदरों, तूं ॿाहिरि, सभु ॿाहिरि। भॻवान जो नालो बि जपियो था ॿाहिरि। राम राम चवण सां छा थी वेंदी? तूं केॾो बि चओ वेठो, अखर वेठो चवंदे छा थी वेंदी? हाणे अखर राम राम भॻवान छा? हाणे मां बाहि चवां त बाहि आहे छा? हे बाहि मां चयो बाहि आहे? बाहि हुजे त हथ सेके थो। बाहि चवण सां छा थी वेंदी? राम आहे त राम आहे छा? अखर राम न आहे, बाहि न आहे, त ईअं परमात्मा कीअं थींदो? परमात्मा के जीवो आहे, जीव परमात्मा में जीव। तो उथी परमात्मा में वेही, परमात्मा में खाई परमात्मा। उनखे चवणो पवंदो आहे छा? वो तो आहे ही, बस उनमें तुझो वहिंवार आहे। जंहिंखे ॾिसी ग्राहक चई परमात्मा है। हिते पूजा वेठो थो करे, ग्राहक वेठो थो चए भाई ॾे खंडु ॾे, हीअं करे नियारे चएसि तो अंधो आहियां, ॾिसे नथो मां पूजा थो कयां, दो कोड़ी पूजा थो करे। साम्हूं ग्राहक बीठो थी, जेको तुंहिंजो किरत आहे, जेको तुंहिंजो कमु आहे। ऐं माई घणी ॼणी वरी वेठी हूंदियूं। मां हिकिड़ी माई 3 कलाक वेही रहियो, सुन में ॼण महिमान अचे, कोई बि अचे, वीचारो वेठो उथी हली वियो। पोइ हुन माईअ सां वरी ॻाल्हायांसि, मां तुंहिंजो 3 कलाक वेहे थी, अंधविश्वास सॼो, श्राद्ध आहिनि, एकाणा आहिनि, हीअं अॼु मंगल आहे, अॼु आर्तवार आहे, आर्तवार भुॻड़ा न खाइजांइ। मां तूं वेही छा जो थी वियो? भुॻड़ा न खाइजांइ आर्तवार, अॼु विस्पति आहे, अॼु मंगल आहे, अॼु सूमर आहे। अरे सभु उहो ई आहे जेको
गुरु ग्रंथ साहिब में ये सब तव्हांखे सिर्फ़ु मां हिकिड़ो जप साहिब जा ई कुझु अखर थो ॿुधायां। एक संसारी, एक भंडारी, एक लाहे दीवान। एक संसारी, एक पैदा करण वारो, एक भंडारी, एक पालण वारो, एक लाहे दीवान, एक श्रृंगार करण वारो। वो 8 पहर उन जो कार्य हली रहियो आहे। एक पैदा करे तो 1 सेकंड में 4 ॿार पैदा थींदा आहिनि। 1 ॾींहं में 7 लख ॿार पैदा थींदा आहिनि। कोई ईअं थोड़ी आहे ही सेकेंड ॿार पैदा न थींदो आहे। हिते तव्हां पोइ मुहूर्त ॾिसंदा आहियो, छा ॾिसंदा आहियो? पावा आहिनि। अरे पावा, कोई पाव न थींदो आहे। पूजा कराए, हे कराए, वेचारा पैसा पिया था भरनि, कोई पाव न थींदो आहे। हिकु कोई समय परमात्मा जो ईअं अशुभ न आहे, शुभ ई शुभ आहे। तव्हां वञो था इहे खणी करे छटियूं, पोइ तूं भेटरा था हिन में मंगली थी, हिन में पंगली थी, हिन में अरे लव मैरिज जो जेके छोकिरा छोकिरियूं कनि था अदर कास्ट ख़ुशि लॻा पिया आहिनि। पोइ इहे मंगली संगली कान आहिनि, तव्हां ई मंगली था कयो, तव्हां पाण था फासो न। छठी था मिलाए। हाँ छठी तू पंहिंजे पुट जी, पंहिंजे धीउ जो प्रेम तूं तो पसंदि करें, पंहिंजी धीउ ऐं पंहिंजे भेण, अरे उहे पाण पसंदि कनि, पाण जीवन उन्हनि खे जीणो आहे। अॼु पढ़ियल लिखियल ॿार आहिनि, उन्हनि जा वञी तव्हां था पसंदि कयो। ऐं कोई बि छठी वठी कुझु बि न। मुंहिंजी सत्संग में जीअं ॿुधो भाई तव्हांजी मर्ज़ी अथव, मां छठी ठाही न, सिधो ईअं ई माइटी थिए फर्स्ट क्लास। आख़िरी हिकिड़ो ही चई तंहिंखां पोइ सत्संग जी समाप्ति। साखी पंहिंजो पाण अथई, यानी वो परमात्मा। साखी पंहिंजो पाण अथई, तंहिंजी तोखे ॼाण न थिए, तंहिंजी तोखे ॼाण न थिए। कहे कयूं वठ ॼाण गुरनि खां, ॼाणी ॼाणण हार। कहे टियों वठ ॼाण गुरनि खां, ॼाणी ॼाणण हार। कर मन साखीअ जो दीदार, साखीअ जो दीदार। कर मन साखीअ जो दीदार, साखीअ जो दीदार। कर मन साखीअ जो दीदार। दिल जे कोठीअ अंदर अथई, दिल जे कोठीअ अंदर अथई, दिल जे कोठीअ अंदर अथई, दिल जे कोठीअ अंदर अथई। साखी सिरजनहार। कर मन साखीअ जो दीदार, साखी सिरजनहार। कर मन साखीअ जो दीदार, साखीअ जो दीदार। कर मन साखीअ जो दीदार, साखीअ जो दीदार। कर मन